हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। लोप कराईंदड़ त पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकु महात्मा हिकु शहर में कथा कंदो हुओ। महात्मा जी कथा में वॾा वॾा शाहूकार ईंदा हुआ कथा ॿुधणु। ख़ासि करे महात्मा जी तारीफ़ ॿुधी हिकु ॾींहुं उन शहर जो राजा बि कथा में वियो त हिनखे मज़ो अची वियो। पोइ आस्ते आस्ते राजा डेली महात्मा जी कथा में वञणु लॻो। राजा डेली महात्मा खे हथ जोड़े प्रार्थना कंदो हुओ त मुंहिंजी का शेवा क़बूल करियो। पर महात्मा त त्यागी हूंदा आहिनि, इन करे हू महात्मा हिनखे हमेशह चवंदो हुओ त जॾहिं इच्छा थींदी तॾहिं तोखे चवंदुसि। राजा पंहिंजी दौलत जी साराह कंदो हुओ हर माण्हू जे अॻियां जेके कथा ॿुधणु ईंदा हुआ न। ऐं महात्मा में तमामु घणी सिक श्रद्धा ऐं विश्वास ज़ाहिर कंदो हुओ। ऐं महात्मा खे ॾेखारींदो हुओ त आउं वॾो भॻत आहियां महात्मा जो। हिकु ॾींहुं महात्मा जे मन में ख़्यालु आयो त राजा जी परीक्षा वठणु घुरिजे। ॿिए ॾींहुं कथा जी समापति खां पोइ महात्मा हिकु सेठ खे भरिसां वेहाराए चयो त मूंखे हिकु हीरे जी ज़रूरत आहे जेको तक़रीबन 60-70 रुपयनि जी क़ीमत जो हुजे। ऐं उहो हीरो आउं तोखे 2 ॾींहंनि खां पोइ मोटाए ॾींदुसि। सेठ हो कई ऐं चयाईं बि ईअं बि चयाईं त जेकॾहिं तव्हांजी मर्ज़ी कंहिंखे ॾियण जी हुजे त बेशक ॾेई छॾियो। 60,000 मुंहिंजे लाइ का मायने कोन था रखनि ऐं इहो मुंहिंजो सौभाग्य हूंदो अगरि आउं इहो तव्हांखे भेटा कंदुसि। महात्मा सेठ खे रवानो करे हीरो हिकु पुराणे फाटल चमड़े जे कपिड़े में वेड़े कुते जे गले में ॿधी छॾियो। कुतो महात्मा जो पालियल हुओ। ॿिए ॾींहुं सुबुह जो माण्हू कथा में अचणु लॻा ऐं राजा बि ठीकु उते पधारियो। राजा खे वेंदे ई हिकु अजीब चमक ॾिसण में आई। हिन ॾिठो त हीरो कुते जे गले में ॿधो पियो आहे। सोचणु लॻो त महात्मा कहिड़ा भोला भाला हूंदा आहिनि, कंहिं माण्हू खां मिलियल भेटा खणी कुते जे गले में ॿधी छॾीनि। राजा जो वात पाणी थियणु लॻो ऐं हिन हीरो कंहिं नमूने सां फुरणु चाहियो। राजा खे लालच गुमराह करे छॾियो, अंधो करे छॾियो। पोइ त राजा जो मन कथा में न रहियो। माण्हू महात्मा ॾे निहारे रहिया हुआ त राजा कुते ॾे। महात्मा इहो समूरो नाटक ॾिसी रहियो हुओ। कथा समाप्त थी त राजा महात्मा खे चयो त भॻवान तव्हांजी कुते जे गले में जेको पटो आहे उहो तमामु पुराणो थी चुको आहे, फाटी चुको आहे। जेकॾहिं तव्हां आज्ञा ॾियो त उहो लाराए वञा ऐं ॿियो नओं पटो अची ॿधांसि। महात्मा जवाबु ॾिनो त इहो ई ठीकु आहे, असांखे नए पटे जी कहिड़ी ज़रूरत, असीं छा कंदासीं पटे खे। राजा चयो त महात्मा जी तव्हांखे बराबरि का ज़रूरत कान आहे, पर तव्हांजे कुते खे इहो पुराणो पटो सुहे कोन थो ऐं उहो मूं न आहे ना नेमत आहे। अगरि आउं तव्हांजी शेवा में कमु ईंदुसि, तव्हांजी शेवा कंदुसि। महात्मा चयो त तूं उहो पुराणो पटो अने पुराणे पटे जो तो छा कंदे तूं। राजा जवाबु ॾिनो त उहो पटो तव्हांजे पवित्र यादगिरी तौरु रहंदो मुंहं ते। महात्मा चयो त पटो उहो खणी सघंदो जेको हिन कुते सां हिकु ही थालीअ में गॾु खाईंदो। लोभ माण्हू खे अंधो करे छॾींदो आहे। राजा नज़र दौड़ाई त ॿियो को उते मौजूदु कोन हुओ। ख़्यालु कयईं त खाइण सां
मूंखे को बि नुक़सानु कोन थींदो, कंहिंखे ख़बर बि कोन पवंदी मूं कुते सां गॾु खाधो आहे, पर क़ीमती हीरो मिली वेंदो। इहो राजा पंहिंजे मन में सोचियो। हिन कुते सां गॾु खाइणु क़बूलु कयो। महात्मा रोटी ऐं खीरु घुरायो। रोटी टुकुर टुकुर करे खीर में गॾियाई ऐं पोइ कुते अॻियां रखियाई ऐं राजा खे सिणसि गॾु खाइण लाइ चयाईं। राजा हिकु गिराह खणी मुख में थिए विधो त महात्मा संदसि हथ जले चयो त हीरे जे लोभ में कुते सां गॾु कुतो थियण थो चाहीं? तूं त संपत्ति दौलत जा घणाई सारा कंदो हुए त मूं ते एतिरो पैसो आहे, मूं ते हीअ आहे, इहो ई आहे तुंहिंजो धन। तूं एतिरी क़दुरु धन दौलत जो बुखियो आहीं जो कुते सां गॾु खाइण लाइ तयारु आहीं। धकार आहे तुंहिंजे अहिड़ी राजाई खे। राजा ॾाढो शर्मिंदो थियो। महात्मा खेसि चयो त लोभ ई पाप जो बाप आहे, इन ई करे लोभ जो त्याग कर। पोइ महात्मा हीरो वापसि सेठ खे मोटाए ॾिनो। चयो जय सियाराम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे त हिननि कथा खे पंहिंजनि सां शेयर कयो। चयो जय सियाराम।